दादू खान रिपोर्ट करे रहियो आहे सखी सरदार चारण। डिप्टी कमिश्नर दादू सैयद मुर्तजा अली शाह जी सदारत हेठ इजलास मुनक़िद थियो, जंहिं में माह रमज़ान अल मुबारक दौरान ज़िले में एहतराम रमज़ान जे हवाले सां ख़ुराक ऐं ॿियनि ज़रूरी शयुनि जी सरकारी मुक़रर कयल अघनि ते अमल दरामद खे यक़ीनी बणाइण ऐं मार्केटनि में निगरानी जे अमल खे वधीक मौसर बणाइण बाबति क़दमनि ते गौर कयो वियो। इजलास में एडिशनल डिप्टी कमिश्नर वन वजाहत गफूर, असिस्टेंट कमिश्नर दादू समीला वगण, असिस्टेंट कमिश्नर मेहर गुलाम फातिमा घलो ऐं असिस्टेंट कमिश्नर केन शाह इशा ज़हरा शिरकत कई। डिप्टी कमिश्नर दादू इजलास में हिदायत कई त रमज़ान अल मुबारक दौरान अवाम खे आसानीअ सां शिकायतूं दाख़िल कराइण ऐं उन्हनि जी फौरी अज़ाले लाइ सहूलत फराहम कई वञे। साॻिए वक़्तु मार्केटुनि में अघनि ऐं शयुनि जी दस्तियाबी ते सख़्त निगरानी जारी रखी वञे त जीअं अवाम खे शयूं मुनासिब अघनि ते मैसर थी सघनि। डिप्टी कमिश्नर लाॻापियल इख़्तियारनि खे हिदायत कई त हू अवाम जी सहूलत ऐं ज़ाब्ता इख़्लाक़ मूजिबि अमल दरामद खे यक़ीनी बणाइनि ऐं कंहिं बि भञकड़ी जी सूरत में फौरी कार्रवाई कई वञे। हुन वधीक हिदायत कई त ज़िले उपनहर में एहतराम रमज़ान जे हवाले सां रमज़ान ऑर्डिनेंस ते सख़्तीअ सां अमल दरामद यक़ीनी बणायो वञे ऐं भञकड़ी कंदड़नि ख़िलाफ़ ज़ाब्ते मूजिबि कार्रवाई कई वञे।